खासकेली कबीलो एक इंतहाई कदीम कबीलो आहे। इन्हनि बरसगीर ते भी हुक्मरानी कई हुई। वह तमाम पुरानी तारीख़ आहे। जंहिंखां पोइ 1964 में खासकेली कबीलो ॿीहर मुनज़म थियो ऐं हिननि हिकु जमायत इतिहाद ठाहियो। पाकिस्तान के वजूद का अग में ही खासकेली कबीले की सूरत में मुनज़म थी चुको हो। इन्हनि पंहिंजा अॻुवान चूंडिया हुआ। खासकेली कबीले के बुज़ुर्गनि पंहिंजे कबीले के मुतहद रखण लाइ वॾी जाखोड़ कई। अंग्रेज़नि सां मोह अटकाईंदड़ बच्चू बादशाह खासकेली कबीले मां हो, जंहिं अंग्रेज़नि के साम्राज्य के खिलाफ़ वॾी वेहड़ कई। अंग्रेज़नि के ज़ुल्म जो शिकार थिया पर उन्हनि हार न मञी। हुर तहरीक में खासकेली बिरादरी के जोधन पंहिंजी जाननि जा नज़राना ॾेई सिंध के वजूद की बका की वेहड़ कई। खासकेली कबीले जा न रुगो मर्द पर औरतुनि वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं ऐं हुननि अंग्रेज़नि के खिलाफ़ जंग में अॻीन सुफ़न में वढ़ंदियूं रहियूं। तहरीक आज़ादी में खासकेली कबीले जे जोधन जूं कुर्बानियूं तारीख़ में कंहिंखां ॻुझियूं न आहिनि। खासकेली जमात पंहिंजे कबीले लाइ बिना फ़र्क़ जे कमु कंदी रही ऐं खासकेली कबीले के मुतहद करण लाइ ॾींहुं राति जाखोड़ कई। 13 नवंबर 2016 मरहूम SSP अली नवाज़ खासकेली जे रहाइशगाह ते खासकेली बिरादरी जो हिकु वॾो कठ घुरायो वियो, जंहिंमें सॼी सिंध जी खासकेली बिरादरी जे मोतबरनि आला मनसबनि ते फ़ाइज़ आफ़ीसरनि समेत खासकेली बिरादरी जे वॾे अंग शिरकत कई। उन कठ में पाकिस्तान खासकेली इत्तेहाद जो बुनियाद रखियो वियो ऐं सराई नियाज़ हुसैन खासकेली के पाकिस्तान जो मरकज़ी चेयरमैन मुंतखब कयो वियो। सराई नियाज़ हुसैन खासकेली जो वालिद अलहाज मोहम्मद सजावल खासकेली सूबाई सदर आल पाकिस्तान खासकेली जमात जूं पंहिंजी बिरादरी जे लाइ वॾियूं कुर्बानियूं ऐं ख़िदमतूं रहियूं आहिनि। तंहिं करे संदसि फर्ज़ंद सराई नियाज़ हुसैन खासकेली के जंहिं पुण पंहिंजी बिरादरी जे लाइ वॾो कमु कयो ऐं पंहिंजी बिरादरी जो बरझलो रहियो, तंहिंखे आल पाकिस्तान खासकेली इत्तेहाद जो मरकज़ी चेयरमैन मुक़ररु कयो वियो। सराई नियाज़ हुसैन खासकेली हिकु जाखोड़ी किरदार जो नालो आहे, जंहिंखे खासकेली बिरादरी जा नौजवान बच्चू बादशाह जो ॿियो रूप सम्झनि था। सराई नियाज़ हुसैन खासकेली तरफ़ां खासकेली नौजवाननि खे फ़ौज में भर्ती थियण ऐं मुल्क जी ख़िदमत करण लाइ आमादा कयो, जंहिं बाद वॾी तइदाद में खासकेली बिरादरी जा नौजवान फ़ौज में भर्ती थिया, जेके मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत में दस्ताए अवल में रही खासकेली कबीले ऐं खासकेली इत्तेहाद जो ॻाट ऊचो रखंदा। सेप्टेंबर 2013 में जंगारा जे ॻोठ में शहीद तानिया खासकेली के क़त्ल कयो वियो। उते सरदारी निज़ाम ऐं सरकारी असर रसूख रखंदड़ बाअसर माण्हुनि जे डप खां मासूम तानिया खासकेली जे लाइ केर बि आवाज़ उथारण लाइ तयारु न हो, पर उते उन इत्तेहाद जे चेयरमैन सराई नियाज़ हुसैन खासकेली जी अॻुवाणी में सॼी सिंध जा खासकेली उते पहुता ऐं मुख्य जवाबदार खानू नुहाणी खे बलूचिस्तान में गिरफ़्तार करायो वियो। साल पाकिस्तान खासकेली इत्तेहाद जे वकीलनि अदालत में केस, जंहिंमें लियाकत अली खासकेली ऐं समद खासकेली कोटड़ी वारो वकील केस वड़ंदा रहिया ऐं तानिया खासकेली जे कातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वियो। तानिया खासकेली जे वालिदीन खे भरपूर सपोर्ट कई, उमिरि जी शहादत लाइ मोकिलियो वियो ऐं घणी माली फंडिंग पिणु फ़राहम कई वई। कबीले खे मुतहद रखण लाइ पंहिंजूं काविशूं जारी रखियूं ऐं हर वक़्तु आल पाकिस्तान खासकेली इत्तेहाद जी सरगर्मियुनि में खासकेली कबीले जे फ़लाह जो कमु कंदो रहे थो। 2016 खां जीअं ई खेसि चेयरमैन जे मनसब लाइ मुंतखब कयो वियो, तीअं संदसि हर सरगर्मी, हर पल, कोशिश ऐं काविश जो मक़सदु फ़क़्त ऐं फ़क़्त खासकेली कबीले जे फ़लाह आहे। सराई नियाज़ हुसैन खासकेली पंहिंजे खासकेली इत्तेहाद जे चेयरमैन खां मथां हिकु सुप्रीम काउंसिल जो पिणु क़याम अमल में आंदो, जंहिंमें पढ़ियल लिखियल ॾाह दानेश्वर खासकेली बिरादरी जे माण्हुनि खे शामिल कयो वियो। काउंसिल न रुगो चेयरमैन जे मथां निगरानी लाइ ठाहियो वियो, पर सराई नियाज़ हुसैन खासकेली फ़राख़ दिली ऐं अक़लमंदी वारी सोच सां उनखे पाकिस्तान खासकेली इत्तेहाद जी थिंक टैंक जो दर्जो पिणु ॾिनो। हर फ़ैसिलो, हर मनसूबो सुप्रीम काउंसिल जे मुशावरत सां थियणु लॻो, जेको हिकु मुनसिफ़ाना अमल आहे, जंहिंजी जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे। सराई नियाज़ हुसैन खासकेली इत्तेहाद जो चेयरमैन थियण सां ई यूनिट साज़ी जो कमु शुरू कयो, जंहिंखे हेठी लेवल ताईं यूनिटनि खे तरतीब ॾिनो ऐं हर यूनियन काउंसिल खे यूनियन सतह ताईं इत्तेहाद जा यूनिट ठाहे खेनि ज़िम्मेवारी ॾिनियूं वयूं। पोइ तालका, ज़िला ऐं डिवीज़न लेवल ताईं तनज़ीम साज़ी कई। पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में पिणु तनज़ीम साज़ी कई वई। इन सॼे कम दौरान सराई नियाज़ हुसैन खासकेली सॼी सिंध ऐं बलूचिस्तान जे हर हिकु खासकेली बिरादरी जे ॻोठ में कही वियो ऐं मुसलसल जुदोजहद में रहियो। हिन पंहिंजी फैमिली ऐं औलाद खे वक़्तु न ॾिनो। मुसलसल खासकेली बिरादरी जे माण्हुनि जी ॿधी ऐं सुजागी ऐं इत्तेहाद जे लाइ कमु कंदो रहे थो। सराई नियाज़ हुसैन खासकेली तरफ़ां पाकिस्तान जे योम दिफ़ा जे मौक़े ते हैदराबाद खां उमरकोट ताईं पाकिस्तान ज़िंदाबाद रैली कढी वई। खासकेली बिरादरी ऐं पाकिस्तान आर्मी जे विच में सदियुनि खां हलंदड़ रिश्ते खे ताज़ो कयो वियो, छो त पाकिस्तान जी सालमियत लाइ खासकेली बिरादरी सदाईं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। सराई नियाज़ हुसैन खासकेली पाकिस्तान खासकेली इत्तेहाद के सियासी तौर बिल्कुलु अणधुरियो रखियो ऐं कंहिं बि खासकेली बिरादरी जे वोटर खे कंहिंखे वोट करण लाइ पाबंद न कयो। अगरि खासकेली बिरादरी जा अॻुवान पाण कंहिं बि पार्टी जे प्लेटफॉर्म तां इलेक्शन में चूंड विढ़िया त उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कई वई।
पाकिस्तान ख़ास क़िली इत्तेहाद खे हिकु समाजी इतिहाद जो दर्जो ॾिनो वियो। साल पाकिस्तान ख़ास क़िली इत्तेहाद जो योम तासीस वॾे धामधूम सां मल्हायो वेंदो आहे। जमूरी तौर ते पाकिस्तान ख़ास क़िली इत्तेहाद हिकु अहिड़ी जमात आहे जंहिं सिंध ऐं बलूचिस्तान जी ख़ास क़िली बिरादरी खे गॾु करे उन्हनि जी फलाह ऐं सुजागी ऐं तरक़ी जे लाइ कमु कयो। पाकिस्तान ख़ास क़िली इत्तेहाद जे चेयरमैन ऐं सुप्रीम काउंसिल जे दानिशवरनि जे गॾियल कोशिशुनि सां पाकिस्तान ख़ास क़िली इत्तेहाद हिन वक़्तु पाकिस्तान में पाकिस्तान ख़ास क़िली क़बीले जे पहिरीं नंबर ते वॾी तंज़ीम बणियल आहे, जंहिं ख़ास क़िली क़बीले जे फलाह जे लाइ वॾी जदोजहद कई आहे।